अस्सलाम वालेकुम। जीएस सिंध दोस्तों, जीअं त गुज़िरियल वीडियो में मूं क़ौम जी बहितरी लाइ अमली कम करण लाइ कुझु आइडियाज़ तव्हां जे साम्हूं रखिया ऐं उन खां पोइ हज़ारनि दोस्तनि जूं कॉलूं, इनबॉक्स मैसेजेस ऐं SMS रिसीव थिया ऐं सभिनी दोस्तनि इएं चयो त जेकॾहिं क़ौम जी बहितरी लाइ कुझु थिए पियो त असांजी जान बि हाज़िर आहे। असीं हर क़दम ते तव्हां सां गॾु आहियूं। सच पुछो त मूंखे जेतिरी ख़ुशी थी उन खां वधीक ॾुख बि थियो। ख़ुशी इन ॻाल्हि ते थी त मुंहिंजा दोस्त मूं ते यकीन कनि था ऐं क़ौम जी बहितरी लाइ हर क़दम खणण लाइ तयार आहिनि। ऐं ॾुख इन ॻाल्हि ते थियो त हिकु अहिड़ी क़ौम जेका दिलि सां पंहिंजी धरती ऐं पंहिंजी क़ौम सां मोहबत करे थी, एतिरे क़दुरु जो हिकु कार्टून जॾहिं इन्हनि जे हक़ में ॻाल्हि करे थो, क़ौम धरती सां मोहबत जो इज़हार करे थो, त उहा ई क़ौम दिलि सां उन कार्टून जी इज़त करे थी, मोहबत करे थी ऐं उन ते यकीन करे थी। हिकु अहिड़ी क़ौम जेका अहिड़ो जज़्बो रखे थी, तंहिं हूंदे बि उहा क़ौम गुरबत, मुफ़लिसी, बदहाली ऐं ज़ुल्म जो शिकार हुजे त इन जो मतिलबु क़ौम खे अञा ताईं अहिड़ो को इंसान न मिली सघियो आहे जेको इन खे हक़ीक़ी राह ॾेखारे, इल्म जी दुनिया में आबाद करे मंज़िल ते पहुचाए सघे। यकीन कयो, मुंहिंजे इन क़दम खां पोइ न सिर्फ़ सिंध अंदरि बल्कि ॿाहिरनि मुल्कनि मां बि कॉलूं अचणु शुरू थी वियूं आहिनि ऐं सभु चवनि था त तव्हां पंहिंजे अमल मुताबिक़ अमली कम जी शुरूआत कयो। असीं सभु तव्हां सां गॾु आहियूं। हिते हर सिंधी पंहिंजी धरती ऐं पंहिंजी क़ौम सां मोहबत करे थो, पोइ उहो सवाब में वेठल पाक आर्मी जो जवान हुजे या सिंध में कंहिं वॾेरे जे ज़ुल्म जो सतायल को इंसान हुजे। मोहबत जा जज़्बा साॻिया ई आहिनि, बस ख़्यालनि जे इज़हारनि जो मौक़ो नथो मिले। ग़ुलामी में केर बि जीअण नथो चाहे। हर शख़्स ख़ुशहाल ज़िंदगी चाहे थो, सुकून सां रहणु चाहे थो, पर हालतुनि जी दुश्मनी क़ौम जे वजूद खे लोॾे छॾियो आहे, मजबूर करे छॾियो आहे। मूं पहिरीं बि चयो हो त ज़िंदगी जियापे जी जंग आहे। पेट खां वॾो को वजूद कोन्हे, बस उन पेट जे करे ग़ुलामी करणी पवे थी, ज़ुल्म सहणा पवनि था, ज़ालिम अॻियां झुकणो पवे थो ऐं धरती लुटींदड़नि खे सलाम करणो पवे थो। छो त असां वटि ॿी का राह कोन्हे, को सबबु कोन्हे, को वसीलो कोन्हे। सदियुनि जी महरूमी वजूदनि खे बेनूर करे छॾियो आहे। आज़ादी ख़ुशहाली जूं उमीदूं त आहिनि, पर हक़ीक़ी रोशनी किथे नज़र ई नथी अचे। बुख जी लहर माहौलियाती गर्दिश खे माज़ूर बणाए छॾियो आहे, जो असां सफ़र करण बजाए हिकु हंधि वेही ॿियनि अॻियां हथ टंगूं था। हासिल करण जी हिमत नाहे, इन करे बसि किथां बि कुझु मिलण जी ख़्वाहिश रखूं था। यादि रखो त अहिड़ियूं हालतूं हमेशह मोहताजी खे तरजीह ॾींदियूं आहिनि ऐं जॾहिं मोहताजी हद खां वधी वञे त पोइ क़ौम जो फ़र्द क़ौम जो न बल्कि पेट जो सोचींदो आहे। इहो ई सबबु आहे त जॾहिं तव्हां हक़ जी ॻाल्हि कयो था त केरु ॿुधण लाइ तयार ई कोन्हे, पर उन जॻह ते भत जी देॻ लाहे ॾिसो, बग़ैर कंहिं सॾ जे माण्हुनि जूं कतारूं लॻी वेंदियूं। अहिड़ा वजूद हमेशह कुझु मिलण जी ख़्वाहिश में हरकत कंदा आहिनि। पोइ छा अहिड़ा वजूद 500 रुपयनि ते पंहिंजो वोट विकिणी नथा सघनि, मानी टुकर लाइ ग़ुलामी नथा करे सघनि? असांखे इन ते एतिराज़ त आहे, पर हीअ बि ॾिसो त 500 रुपयनि जे बदिले असां उन्हनि खे छा पिया ॾियूं? उन्हनि खे मानी टुकर ते ग़ुलामी करण खां मने करे उन्हनि खे खाइण लाइ छा पिया ॾियूं? ॾिसो, जेकॾहिं सच में क़ौम जे ज़हननि खे तब्दील करणु चाहियो था त उन्हनि जी नफ़्सियात खे सम्झो। मिसाल तौर, जेकॾहिं कंहिं शख़्स खे असां पंहिंजे तरीक़े सां हलण ते मजबूर कयूं था त उन जो मतिलबु असां उन शख़्स खां का शइ वठूं पिया, पोइ भले उहा शइ उन जे फ़ाइदे में छो न हुजे, पर बदिले में असांखे उन शख़्स खे कुझु ॾियणो आहे, ग़ुलामी खां बाग़ी करणो आहे, त शऊर पैदा करे रोज़गार ॾियणो आहे। जेकॾहिं वोट जी अहमियत खे सम्झाइणो आहे त बदिले में उन्हनि जी ज़िंदगियुनि खे हिकु मयार ॾियणो आहे, जीअं उन्हनि खे वोट विकिणणु पंहिंजी इज़त जे ख़िलाफ़ लॻे। ॾिसो, कुझु तरीक़ा बदिलाइणा पवंदा। मिसाल तौर, जेकॾहिं असां कंहिं ॻोठ में लाइब्रेरी खोलियूं था, लाइब्रेरी त खुली वेंदी, पर शौक़ सां किताब पढ़ण वारा नौजवान कोन मिलंदा। शुरू में शौक़ हूंदो आहे, पर कुझु वक़्त खां पोइ किताबनि ते रहम ईंदो आहे। पर जेकॾहिं नौजवाननि अंदरि किताब पढ़ण जो शौक़ पैदा करणो आहे त बदिले में उन्हनि खे कुझु ॾियणो आहे। जेकॾहिं मुख़्तलिफ़ ॻोठनि में लाइब्रेरियूं क़ाइमु करे हर 6 महीननि में किताब पढ़ंदड़ नौजवाननि जी लाइब्रेरी में मौजूदु सिलेक्टेड किताबनि मां टेस्ट वरिती वञे, पहिरीं पोज़ीशन वारे खे 50,000 रुपया, ॿी पोज़ीशन वारे खे 25,000 रुपया ऐं टीं पोज़ीशन वारे खे 15,000 रुपया ॾिना वञनि, त लाइब्रेरियुनि में वेहण जी जॻह बि कोन मिलंदी। हर नौजवान दिलि सां पढ़ंदो ऐं पोइ ख़ुदि वालिदैन पंहिंजे पुटनि खे चवंदा त वञी लाइब्रेरी में महिनत कयो ऐं पोज़ीशन खणी 50,000 रुपया घर खणी अचो। ॾिसो, ही दौर अहिड़ो आहे। हर अमल में पैसो खपे, भले ॻाल्हि माण्हुनि जे फ़ाइदे में हुजे, पर हू तेसि ताईं अमल कोन कंदा जेसि ताईं उन्हनि खे को फ़ाइदो नज़र नथो अचे। अहिड़ी तरह तरीक़े सां कमु करणा पवंदा। माण्हुनि खे कुझु ॾेई अमल ते आमादा करणो पवंदो ऐं पोइ बाद में उहो ई अमल माण्हुनि जी आदत बणिजी पवंदो। अलाई दोस्त कॉन्टेक्ट में आहिनि जिन पंहिंजी महिनत सां लाइब्रेरियूं क़ाइमु कयूं, पर कुझु वक़्त खां पोइ उहे साॻिया दोस्त कॉल करे चवनि था त सर, असांजी महिनत ज़ाया थी वई, छो त असां लाइब्रेरियूं त क़ाइमु करे छॾियूं, पर केरु किताब पढ़ण ई नथो अचे। अहिड़ा केतिरा ई मसइला असांजे साम्हूं आहिनि जेके अॼु ॾींहं ताईं हल सिर्फ़ इन करे कोन थी सघिया छो त उते पैसो लॻाइण जी कंहिं कोशिश ई न कई। सिंध जे हारियुनि, मज़दूरनि ऐं हुनरमंदनि खे आज़ाद वसीला पैदा करे ॾियो। आज़ाद सोच पाण ई पैदा थी पवंदी। इन्हनि सभु अज़ाबनि खे मोह ॾियण लाइ बाशऊर तबिके खे उथणो पवंदो ऐं सिर्फ़ ॻाल्हियुनि मां कुझु कोन थींदो। उन अक्सरियत खे पाण लाइ छिकणो आहे त बदिले में उन्हनि खे कुझु
ॾियणो बि। ही ॻाल्हि ज़हन में रखो त ख़ैरात सां तरक़ी नाहे थींदी बल्कि मोहताजी पैदा थींदी आहे जेका तबाही जो सभ खां वॾो सबबु हूंदी आहे। ख़ैरात सां तरक़ी थी आहे त इनकम सपोर्ट प्रोग्राम में अरबे रुपया विञाइण खां पोइ क़ौम झूपड़ियुनि में न बल्कि बंगलनि में हुजे हा। क़ौम खे पैरनि ते बीहारण लाइ वसीला पैदा करण लाज़मी आहिनि। माण्हुनि जे ज़हननि मां ही ॻाल्हि कढणी आहे त तालीम सिर्फ़ नौकरी लाइ हासिल कबी आहे ऐं ही ॻाल्हि ज़हन में विहारणी आहे त नई ज़िंदगी सिर्फ़ नौकरी जे आसरे गुज़ारबी आहे। दौर जे हिसाब सां रोज़गार जा तौर तरीक़ा तब्दील थिया आहिनि। बसि माण्हुनि में उहो शऊर पैदा करणो आहे। असीं जेकी शुरूआत कयूं पिया उन में हर हक़ीक़त खे साम्हूं रखी पोइ कदम खणणो आहे। उन्हनि हक़ीक़तनि मां हिकु हक़ीक़त ही बि आहे त हर माण्हू पहिरीं पंहिंजे लाइ सोचे थो। जज़्बा केतिरा बि जज़्बाती छो न हुजनि पर हालतुनि जी तब्दीली उन्हनि ते असर अंदाज़ ज़रूर थींदी आहे। अॼु जेकी दोस्त महीने में 1000 रुपया ॾींदा छा 3 सालनि खां पोइ बि उहे अहिड़े जज़्बे सां ॾींदा? ॾिसो इन में ग़लति कुझु बि कोन्हे। ज़ाहिर आहे हर इंसान पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो सोचे थो। अॼु मूं वटि 1000 रुपया आहे ऐं ख़ुशी मां ॾियां थो पर साल ॿिनि खां पोइ जॾहिं ख़र्च वधंदा इनकम घटिबी त ज़ाहिर आहे मूंखे इहे 1000 रुपया ॾियण बि मुश्किल लॻंदो छो त जॾहिं आउं पाण बुख ते हूंदसि त ॿियनि खे छा खाराईंदसि। तंहिं करे असांखे इहे सभु शयूं ज़हन में रखणियूं आहिनि। असांखे न सिर्फ़ क़ौम लाइ वसीला पैदा करणा आहिनि उन्हनि में शऊर पैदा करणो आहे पर उन्हनि पैसनि मां असांखे अहिड़ा कम करणा आहिनि जिन सां क़ौम जी बहितरी सां गॾोगॾु उन्हनि 10,000 मेंबरनि लाइ बि इनकम जो हिकु ज़रियो पैदा करणो आहे। पैसो कारोबार में सीड़प थिए ज़मीननि में सीड़प थिए या चौपाई माल में सीड़प थिए उन्हनि सभिनी जी अॻवानी उहे 10,000 मेंबर ई कंदा जीअं उतां ईंदड़ मुनाफ़े मां कुझु मुआवज़ो उन्हनि खे बि मिली सघे जंहिंमां हू पंहिंजूं ऐं पंहिंजे घर वारनि जूं ज़रूरतूं पूरियूं करे सघनि। मुआवज़ो मिलंदो रहंदो त सभु मेंबर दिलि सां महिनत करे सफ़र खे हमेशह लाइ जारी रखी सघंदा। जेकी पैसा कारोबार में सीड़प कया वेंदा उन जे मुनाफ़े जो 40% इदारे जी मज़बूती लाइ ख़र्च कयो वेंदो ऐं बाक़ी 60% ज़हीन शागिर्दनि खे आला तालीम ॾियारण ऐं ॻोठनि में मयारी तालीम ते ख़र्च कयो वेंदो। हर अमल बसि शुरूआत में इम्तिहान वठंदो आहे उन खां पोइ ॾुखे में ॾुखियो कम बि आसानी लॻंदो आहे। इंशाअल्लाह 1 तारीख़ खां पोइ इदारे जी रजिस्ट्रेशन ऐं कानूनी फॉर्मेलिटीज़ पूरियूं करण जो आगाज़ कंदासीं जीअं अॻियां हली का रुकावट साम्हूं न अची सघे। पहिरें मरहले में 200 दोस्त अॻियां अचनि ऐं 1000 रुपया 1 तारीख़ ताईं जमे कराइनि। उन्हनि सभिनी दोस्तनि खे हिकु व्हाट्सएप ग्रुप में ऐड कयो वेंदो ऐं अमली कम लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। इहे दोस्त इदारे जा सलाहकार हूंदा। हर महीने जी बजट में इन्हनि जे मशवरे सां सीड़पकारी थींदी। ॿिए मरहले में 1000 दोस्तनि जी टीम ठाहे 10,000 मेंबरनि जो टारगेट पूरो कयो वेंदो ऐं पोइ हर महीने ॻोठनि में रोज़गार जा वसीला कराची में कारोबार नौजवाननि खे मंशियात खां परे रखण उन्हनि खे सही राह ते आणण ऐं मुफ़्त मयारी तालीम जहिड़ा कम सरे अंजाम ॾिना वेंदा। ही सभिनी बाशऊर दोस्तनि ते फर्ज़ आहे त इन इदारे सां न सिर्फ़ सहकार कनि बल्कि पंहिंजे कीमती वक़्त मां जेतिरो थी सघे कुझु घड़ियूं इन इदारे जे नाले कनि ऐं जेके दोस्त मजबूर आहिनि मुल्क खां ॿाहिरि आहिनि या कंहिं मजबूरी जे करे वक़्त नथा कढी सघनि उहे बसि एतिरो कनि त इदारे ते नज़र रखनि जी का बि ग़लती थिए त फौरन आगाह कनि छो त ही का ज़ाती मिल्कियत कोन्हे क़ौम जे पैसनि मां ठाहियल हिकु अहिड़ो बुनियाद आहे जंहिंमें असां सभिनी जो वजूद समायल आहे। असांजा नसल महरूमी में इन करे पलिया छो त असां ख़ुदि करण बजाए ॿियनि खे बदिलाइण जी वाग ॾिनी। सिर्फ़ उमीदनि ऐं ख़्वाहिशनि ते गुज़रान कयो। वक़्त जे पहिरे में क़ैद ख्वाब कॾहिं ताबीर इन करे नाहिनि माणींदा छो त उन्हनि वटि हक़ीक़तनि खे सम्झण जेतिरी ताक़त ई नाहे हूंदी। वक़्त जो कमु आहे गुज़रण जे कंदासीं तॾहिं बि गुज़री वेंदो न कंदासीं तॾहिं बि गुज़री वेंदो पर करण सां ई फ़ाइदो आहे त वक़्त गुज़रण खां पोइ तव्हां वटि घणो कुझु अहिड़ो हूंदो आहे जेको तव्हांजी महिनत जो नतीजो हूंदो आहे।